हिन माण्हू जो कातिल आहे ख्वाजा शमसुल इस्लाम एडवोकेट, इन बाबति इहो हर माण्हू ॼाणे थो, ख़ासि तौर ते ऐं जुडिशरी जा जेके माण्हू आहिनि, वकील बिरादरी आहे, असांजा जजिस आहिनि, हिन जे किरदार खां बख़ूबी वाक़ुफ़ आहिनि त हीउ ज़ुल्फ़कार समेत जेको छा थो रखे हैसियत, हीउ सिंध जो शऊर छा थो रखे हैसियत, हू कानून खे पंहिंजे घर जी लौंडी सम्झंदो आहे। हुन माण्हू खे हर शइ फबियल आहे, हुन सरेआम जेका वीडियो यूट्यूब ते पई आहे पीर मोहम्मद शाह असां सां गिरदी थाणे ते गॾु हुयो, उन जे चवण ते FIR पहिरियों FIR आहे जेका सिविलियन जे क़त्ल जी हिन कातिल ते थी आहे। हाणे उनजो इहो चवणो त हाणे मसइलो आहे इन्वेस्टिगेशन जो, उनजो SP अलॻि आहे, उनजी सॼी टीम बीठी हुई ऐं हुन इज़ाफ़ी नफ़री ॾिनी, ॿ दफ़ा रेड थिया घर ते, पर इहो ड्रामा ई ऐं तमाशा रेड थियो आहे असां सम्झूं था, छाकाणि त उनखे पहिरियों फ़रार करायो वियो आहे, जंहिंखां पोइ मुदई अमीन खे हुनजे भाउ खे मसनूई तौर ते इहे ड्रामा ॾेखारे ख़ुशि करण जी या आथत ॾियण जी कोशिशि कई आहे, जंहिंखे असां सभु सम्झूं था। पीर मोहम्मद शाह हुजे, तव्हांजो DIG शर्जील खान हुजे, तव्हांजो एडिशनल IG कराची अमीर शेख हुजे, उहो बंगालियुनि बिहारियुनि जी लाश ते त मिंट थो पहुचे, उहो कंहिं ॿारड़े जे के गुम थियण ते त वारसनि वटि मिंट था पहुचनि, पर हीउ हयाती विञाए वेठो आहे। 20 सालनि खे पंहिंजी अमड़ जीजल इन जे लाइ पालियो त कराची जी रोड ते तूं बेयारो मददगार थी मर, गिजरी थाणे को 1.5 मील जी ड्राइव ते ई क़त्ल थियो आहे। ऐं ॾिसो त केॾी न इम्तियाज़ी असां सां जेको आहे रवैया रखिया विया आहिनि, धरती धणी हिते बादाइनि था इंसाफ़ जे लाइ, असां सभु हिते वेठा आहियूं, पर को बि न आयो, ऐं मजबूरनि लाश जी बेरहमती थियण खां बचाइण लाइ असां हिन खे रवानो कयो आहे। असांखे कंहिं ख़ातिरी न कराई आहे। हिते जेके बि PTI जा माण्हू आहिनि, पीपुल्स पार्टी जा माण्हू आहिनि, नवाज़ लीग जा माण्हू आहिनि, जेके बि हिन इलाइक़े में रहनि था, उन्हनि जे दरनि जे अॻियां अॼु ज़मीर जो जनाज़ो थियो आहे। पर अवां छा था सम्झो त जंहिं नमूने सां सिंध जे गादी वारे शहर में काल तव्हां ॾिठो त हिकिड़ो अॻूणो जेको आहे एडमिनिस्ट्रेटर हुयो, पुलिस वारे खे गाड़ी पियो ॾिए त तव्हां सिंधी हिते असांखे पंहिंजो वजूद था ॾेखारण लाइ बीठा आहियो, कार था पुछो त ही हालत जेका नई शुरू थी आहे, इन ट्रेंड खे कीअं था ॾिसो, इनखे कीअं फेस कबो? ज़ुल्फ़कार ये एडमिनिस्ट्रेटर असांजे इज्तमाही गाह ॾिनी आहे असांखे, के सिपाही खे गाह न ॾिनी आहे। हुनजो रवैयो इन जे लाइ हुयो त सिपाही सिंधी ॻाल्हाईंदड़ हुया, ऐं हर को माण्हू शी इन जे लाइ आहे जो असांजे ही भाड़िया सभु वेठा आहिनि मुख़्तलिफ़ उहिदनि ते, जेकॾहिं ही 5 मिंट जी सचाई कनि त को बि गुंडो रहीम शाह, को बि कातिल शमसुल इस्लाम खे ज़रूरत न थींदी कंहिं इरशाद रांझानी खे या हिन ज़ुल्फ़कार समेत जेके बेगुनाह क़त्ल करण जी। छो फॿे थो? छो जो असांजा घर जा मालिक जेके आहिनि भाड़िया आहिनि, उहे गैरत कनि त तव्हां मां सभु वारसी आहियूं हिते। अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां ॾिठो हूंदो जी ही सुबुह हिकु बेगुनाह हिकु माण्हू जो क़त्ल थियो आहे, ऐं उहो हिकु वकील क़त्ल कयो आहे। हुनजे लाइ भाउ मुश्ताक सर्की जी अॻुवाणी में डिफेंस में धरणो लॻल हुयो, तक़रीबन शाम खां वठी धरणो जारी आहे, पर अफ़सोस सां चवणो पए थो, जीअं भाउ मुश्ताक तव्हांखे ॿुधायो त को बि PP जो नुमाइंदो या नवाज़ लीग जो या PTI जो को बि नुमाइंदो हिते अहिड़ो न पहुतो आहे। त इहा हिकु वॾी जेको आहे नाइंसाफ़ी आहे, जेके इंसानियत जा आलमदार जेके लेक्चर ॾींदा आहिनि हिन ई एरिया में। जॾहिं शाहरुख जतोई जेको आहे हिकु शाहरुख जतोई ते इल्ज़ाम लॻो जेको हिकिड़ो मर्डर थियो, त उन लाइ त सभु सिविल सोसाइटी निकिती, जेके डिफेंस जा पाण खे बती माफ़िया जेके हिते निकिरंदा आहिनि, पाण खे सिविल सोसाइटी जो चङो मुठि सम्झंदा आहिनि, उहे निकिरंदा आहिनि। पर हू जॾहिं अॼु हिकु ग़रीब जो मर्डर थियो आहे त उन ते को बि न उथियो आहे। इहा हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असां जस पेश कयूं था भाउ मुश्ताक सर्की खे, भली तव्हां दोस्त केतिरा बि हुन सां इख़्तिलाफ़ रखो, बहरहाल हीउ जेको आहे ही हिन ते इशू ते बीहण भाउ मुश्ताक जस लणे थो। महिरबानी।